इमाम हुसैन निकतो छो हुयो, वियो छा जे लाइ हुयो, मदीनो छो छॾई, मक्को छो छॾई, बच्चा छो वठी निकतो। जे चाहे हाँ मदीने में लखे आशिकन जो लश्कर गॾु करे जंग करे हाँ त करे सघियो थे। जेकॾहिं लश्कर न गॾु करे हाँ पंहिंजो रूहानी पावर इस्तेमाल करे हाँ। यजीद केड़ी शे हुई, हुरमलो केड़ी शे हुई, इब्न जियाद केड़ी शे हुई। खुदा जो कसम आ, इमाम हुसैन जेकॾहिं चाहे हा न हीअं लठ पाक हणे हा त फुरात जहिड़ियूं 10 नहरूं बहाए सघियो थे। आहे ईमान? पर हेॾे पावर जे बावजूद, हेतरी फॉलोइंग जे बावजूद मदीने के छॾे मक्के आयो, मक्के के छॾे कूफे ॾे हलियो, छाजे ला? सुवाल इहो आ त इमाम हुसैन कुर्बानी छो ॾिनी? दीन जो जेको वण मदीने वारे साईं पोखियो, जंहिंखे हुजूर पंहिंजे खून सां आबियारी कई हुई, जंहिं दीन के खुलफाए राशिदीन तनावर दरख्त बनायो, जंहिं दीन के मौला अली आबाद कयो, जंहिं दीन जे लाइ इमाम हसन कुर्बानी ॾिनी, जंहिं दीन जे लाइ अहल बैतन कुर्बानी ॾिनी, अॼु उन दीन जो दुश्मन यजीद तख्त ते वेठो, उन जेके कानून पे पास कया से इस्लाम जे खिलाफ हुया, दीन जे खिलाफ हुया। इमाम हुसैन के पंहिंजे नाने जे दीन जो दर्द हुयो, दीन के बचाइण जो फिक्र हुयो। पो इमाम हुसैन पंहिंजे नाने जे दीन के बचाइण जे लाइ, इस्लाम जे कलमे जी सरबलंदी जे लाइ, महबूब जे झंडे के बुलंद करण जे लाइ, पंहिंजे बाबे मौला अली जे उन्हे गैरत मंदी वारे उन्हे जोहर के बरकरार रखंदे हजरत इमाम हुसैन कूफे ॾे रवानो थियो।